Welcome to Time News Studios. You are watching 11 PM Bulletin. सिंध सरकार आइलैंड अथॉरिटी वारो ऑर्डिनेंस रद्द करण लाइ सिंध असेंबली में ठराव पेश करण जो ऐलान करे छॾियो। सेनेट ऐं क़ौमी असेंबली में बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ भरपूर नमूने आवाज़ उथण बाद ऑर्डिनेंस ख़िलाफ़ अदालत सां बि राब्ते जो ऐलान। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त सिंध हुकूमत बेटनि ते शहर ॾियण लाइ को बि NOC जारी न कयो हो। असां वफ़ाक़ी सरकार खे रुॻो एतिरो चयो त ॻाल्हियुनि ज़रिए शर्त ऐं ज़ाब्ता तइ करियूं था। सिंध हुकूमत बेटनि ते कब्ज़े आॾो रुकावट बणियल रही, तंहिं करे ॻुझगो में ऑर्डिनेंस जारी कयो वियो। सूबाई हुकूमत तरफ़ां बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ हर फोरम ते आवाज़ उथारियो वेंदो। जेको एहतजाज है यो सिंध जी समूरी सियासी नुमाइंदनि जे तरफ़ां ऐं सियासी नुमाइंदा पार्टियुनि जो गॾियल हिकिड़ो एहतजाज आहे। इन्हनि जेको कुझु कयो आहे कुझु उहो बि लिखी कयो आहे। सिंध हुकूमत हुन में नफ़ेदार ऐं हिसेदार रही आहे। इहो तय आहे त जेसीं ताईं सदर इहे ऑर्डिनेंस वापसि न वठंदो उन वक़्त ताईं एहतजाज ऐं जदोजहद जारी रहंदी। कराची में STP जे सॾ ते सिंध जे ॾिंगी ऐं मुंडार बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ मलीर खां गवर्नर हाउस ताईं मार्च। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी गवर्नर हाउस में यादाश्तनामो पेश करे छॾियो। यादाश्तनामे में चयो वियो आहे त बेटनि बाबति सदारती ऑर्डिनेंस जी सूरत में जारी थियल नादिर शाही हुकुम आइन जी भञकड़ी आहे। ऑर्डिनेंस वापसि वठी सिंध जे अवाम में थियल बेचैनी ख़तमु कई वञे। डॉक्टर कादिर मक्सी चयो त सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ जे कब्ज़े में पीपुल्स पार्टी बि भाईवार आहे। सिंध जो अवाम वसीलनि ते कब्ज़े खे कंहिं बि सूरत में तस्लीम न कंदो। STP 14 अक्टूबर ते समूरी सिंध में हड़ताल जो सॾु ॾेई छॾियो। गवर्नर हाउस जे गेट ते मुक़रर अहलकार पारां यादाश्तनामो वसूल न करण ते कादिर मक्सी चयो त यादाश्तनामो आहे, बम नाहे। बाद में पुलिस ऑफिसर यादाश्तनामो वरितो। बाबा तो गिर वापस क्या है कोई बम है क्या इसमें छुपा हुआ वापस कर रहे हो तुम? बस उसे बताओ कि देंगे। एकड़ो हवालदार जमानदार उनजी मस्ती गवर्नर बनियो वेठो, शर्म न तो अचे। सिंध यूनाइटेड पार्टी अवामी तहरीक ऐं बलूचिस्तान जी नेशनल पार्टी तरफ़ां बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ गॾियल जदोजहद हलाइण ते इतफ़ाक़। जामचोरो में SUP सरबराह जलाल महमूद शाह ऐं बलूचिस्तान जे अंगूरे वॾे वज़ीर अब्दुल मालिक बलोच विच में मुलाक़ात में अवामी तहरीक जे अॻवाननि जी बि शिरकत। मुलाक़ात दौरान सिंध ऐं बलूचिस्तान जे बेटनि ते वफ़ाक़ी वालार तोड़े आइलैंड अथॉरिटी बाबति ऑर्डिनेंस ख़िलाफ़ तहरीक ते सलाह मशवरा। मुलाक़ात बाद गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान जलाल महमूद शाह ऐं अब्दुल मालिक बलोच चयो त आइन मूजिब 1.5 सूबाई हुकूमतुनि जी मिल्कियत आहिनि। सिंध ऐं बलूचिस्तान खे पेश ईंदड़ चैलेंजिस साॻिया आहिनि। डॉक्टर अब्दुल मालिक बलोच जो चवणु हो त बलूचिस्तान में बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ नेशनल पार्टी तरफ़ां मुज़ाहिरा कया पिया वञनि। SUP जी दावत ते सिंध अंदरि थींदड़ मुज़ाहिरनि में बि शिरकत कंदासीं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी तबियत ख़राब थी वई। खेसि कराची जी निजी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। तर्जुमान बिलावल हाउस तस्दीक़ कंदे चयो आहे त अस्पताल में आसिफ ज़रदारी जो मेडिकल चेकअप ऐं ज़रूरी टेस्टूं कयूं पियूं वञनि। डॉक्टरनि जी तजवीज़ुनि ते इलाज शुरू कयो वेंदो। ज़रियनि मूजिब बिलावल भुट्टो पंहिंजे वालिद आसिफ ज़रदारी खे अस्पताल वठी आयो। इमरान ख़ान जी नाहिल ऐं सिलेक्टेड हुकूमत अवाम मथां बार बणिजी वई आहे। इन खां अॻु जो अवाम PTI खे तारीख़ जे कबाड़खाने में उछले इमरान ख़ान इक़्तिदार छॾे हलियो वञे। 18 अक्टूबर ते PDM जो जलसो अवामी रेफरेंडम साबित थींदो। बिलावल भुट्टो जूं PDM जी कराची कोऑर्डिनेशन कमेटी जे इजलास दौरान ॻाल्हियूं। बिलावल चयो त क़ौम PTI जी अवाम दुश्मन पॉलिसीज़ मां बेसार थी चुको आहे। PTI जूं पाणू अवाम में न आहिनि। PTI खे इन करे सिलेक्ट कयो वियो आहे त जीअं उहा मुल्की वक़ार ऐं मेरिट ते सौदेबाज़ी करे। कमेटी जे इजलास दौरान हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक लाइ प्लान जो जाइज़ो वरितो वियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अपोज़िशन जी तहरीक में रियासत खे पेश ईंदड़ असल चैलेंज मज़हबी कार्ड जो इस्तेमालु आहे। मदरसनि जे ॿारनि जा डंडा बरदार जलूस मज़हबी जज़्बनि खे उभारण जी कोशिशूं न आहिनि। अपोज़िशन जी तहरीक सां मुल्क में फ़िरके वारनि छिकताण वधण जो ख़दशो आहे। बग़ावत केस में जांच लाइ घुरायो वियो त सरकारी गाड़ी में पाण खे हथकड़ियूं लॻाए पेश थींदुसि। आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म राजा फारूक हैदर ख़ान चयो आहे त बदकिस्मती आहे
जो अहिड़नि माण्हुनि खे गद्दारनि में शामिल कयो वियो आहे जिन जो जीण मरण पाकिस्तान सां आहे। इन वज़ीर आज़म ई अपोजिशन के एजेंट करार ॾिए त बग़ावत जहिड़ियूं FIR दाख़िल थींदियूं आहिनि। बग़ावत जे केस बाद हुकूमती नुमाइंदनि माज़रत लाइ राब्ते जी बि ज़हमत न कई। लाहौर में बग़ावत जो केस दाख़िल थियण बाद पहिरियों भेरो मीडिया सां ॻाल्हाईंदे आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म चयो त बग़ावत जो केस इख़लाक़ी दीवालपणी ऐं मुल्क दुश्मनी जो सभ खां वॾो सबूत आहे। अहिड़नि टिकसाटनि बावजूदि असांजा हौसला कमज़ोर न थींदा। ख़्वाहिश आहे त श्रीनगर में पाकिस्तान जो झंडो फड़काए वञे। गुजरांवाला ऐं कराची में PTM जे जलसनि ज़रिए यौम निजात जी शुरूआत थी वेंदी। नाहिल हुकुमराननि अवाम खे यरगमाल बणाए छॾियो आहे। हाणे अवामी समुंड हुकूमत ख़िलाफ़ असां सां गॾु निकिरंदो। PP अॻवान निसार खोड़ो नफ़ीसा शाह आजिज़ सामरानी चयो आहे त 18 अक्टूबर ते कारसा आस्थाने जे शहीदनि खे भेटा पेश करण सां गॾु हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक जो बुनियाद विधो वेंदो। वज़ीर आज़म जी तक़रीर मां लॻे थो त हुकुमरान अपोजिशन जी तहरीक खां डिॼी विया आहिनि, पर अपोजिशन जी तहरीक हुकुमराननि मां जान छॾाइण ताईं जारी रहंदी। हैदराबाद में PP जे चूंडियल नुमाइंदनि जे इजलास बाद अॻवाननि चयो त 18 अक्टूबर जे जलसे खे कामयाब बणाइण लाइ राब्ता मुहिम हलाई पई वञे। PTI हुकूमत जी नाक़िस पॉलिसीज़ अवाम खे बेहाल करे छॾियो आहे। कराची में मौलाना आदिल खान के कत्ल वारे वाक़े की जांच जारी। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे न सघी। पुलिस मूजिब वाक़े में इस्तेमाल थियल हथियार पहिरियां के वाक़े में इस्तेमाल नाहे थियो। मौलाना आदिल खान जो मर्द संदसि वालिद मौलाना सलीमुल्लाह जी सिरानी में दफ़नायो वियो। हब रिवर रोड ते जामिया फारूकिया फेस 2 में जनाज़े नमाज़ में आलिम सगोरनि ऐं खुटाबिन सूदो वॾे अॻ में माण्हू शिरकत कई। मौलाना आदिल ऐं संदसि ड्राइवर खे गुज़िरियल राति कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि शहीद कयो हो। सरकार कराची में 1 महीने लाइ मोटरसाइकिल की बेल सवारी ते पाबंदी लगाए छड़ी। दरू खाते तरफां जारी कल नोटिफिकेशन में सहाफ़ी ऐं बुज़दिग शहरी बेल सवारी ते पाबंदी खां आजा करार। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त ताज़ो क्रैकर हमलनि, कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि ऐं मज़हबी आलमनि जी टारगेट किलिंग जा वाक़िया पेश आया आहिनि। शहर में अमन अमान जी सूरत हाल बरक़रार रखण लाइ बेल सवारी ते पाबंदी लगाई वई। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में कॉन्फ्रेंस ऐं अदबी तंज़ीमुनि सूदो सिविल सोसाइटी जा नुमाइंदा बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल। लाड कानून अशरफ फिरोज़, दादू, सखर, गंबर, टंगवाणी, कोटड़ी ऐं ॿियनि शहरनि में धरती धड़नि जा मुज़ाहिरा। अॻवाननि जो चवणु आहे त बेटनि ते वफ़ाक़ जे कब्ज़े जी कोशिश बंदि न कई वई त वफ़ाक़ जा रस्ता बंदि कया वेंदा। सिंध जो हर माण्हू पंहिंजे वसीलनि जो तहफ़ुज़ करण लाइ क़ुर्बानी ॾियण खां न किमाईंदो। मुज़ाहिरीन तरफ़ां बेटनि ते कब्ज़े जे ख़ात्मे ताईं जदोजहद जारी रखण जो ऐलान। महीना अग काज़ी अहमद पुलिस की हिरासत में मुबैना तशद्दुद विघे माज़िबियल पोहियत हाजी मुख्तियार ज़रदारी के खून जो जरगो। SHO काज़ी अहमद, हुसैन अली खरल, SHO लाखात, दाऊद, ASI अब्दुल लतीफ़ मुगीजो ऐं जवादार पहलवान कुंभर ते पोहियत के क़त्ल करण जो ॾोह साबित। अॻूणे MPA सरदार ॼाम तमाची उनर जी रिहाइशगाह ते थियल जरगे दौरान एहलकारनि ते 25 लख रुपया ॾंड विधो वियो। तॾो बख़्शाइण जी बि फ़तवा जारी। गरीब माण्हू जी तेल टुटी पिया, रुगो महंगाई आहे, अटो खंड सभु महांगी आहे। गरीब जे लाइ हर शइ महांगी लॻी आहे। वॾेरे जे लाइ त सभु कुझु आहे, असांजे लाइ ग़रीब जे लाइ कुझु ई कोन्हे। मज़दूर छा आमदनी कंदो, मज़दूरी वधे कोन थी ऐं उन खां अलावा जेको आहे महांगाई ॾींहों ॾींहुं उरूज ते चढ़ी थी वञे। रोज़ रोज़ जन इहो चढ़ण खां पोइ जन मज़दूर बसि ईअं सम्झो त बेहाल आहे। जिथे असीं 1.5 किलो अटो टाइम ते पचाईंदा हींअर 1 किलो था पचायूं। थुली मानी पचाईंदा हींअर थनी मानी पचा पेट गुज़ारो कनि था। बाक़ी बसर पटाटो टमाटो हींअर वठण वठा कोन्हे। गोश्त वोश्त त बिल्कुलु न आहे। बसि 12 में रही चयो गोश्त खाईंदा आहियूं। असां चऊं था त ख़ुदा तव्हां ग़रीब मथे रहम कयो। जेके महांगाई आहे इन मथे तव्हां तवजो ॾियो। महंगाई अवाम जी चेल चिमी करे छॾी। हुकुमरान आम वाइपे वारनि शयुनि जे अघनि खे कंट्रोल करण बदिरां अवाम खे आसरा ॾियण में रुधल। अटो, दालियूं, गोश्त, भाॼियूं ऐं मेवनि सूदो ॿियनि खाधो शयुनि जा अघ आसमान सां गानियूं करण लॻा। कराची, हैदराबाद, लाड़कानो, सखर, दादू ऐं ॿियनि शहरनि में अटो ग़रीब आवाम जी ख़रीदारी जी संग खां चढ़ी वियो। शहरियुनि जो चवणु आहे त महांगाई एतिरी वधी वई आहे जो ग़रीब माण्हू बवेला बि पेट भरे मानी नथो खाई सघे। वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमत जा इदारा महांगाई खे कंट्रोल करण में नाकाम थी विया।
कुंटरी में हिंदू बिरादरी से ज़्यादतियुनि खिलाफ़ कोली इतिहाद के सददे मार्च रैली में वॾे अंग में शरीक कोली बिरादरी के माण्हुनि जो अमरीका चौक ते धरणो केतरी देर ताईं रोड ब्लॉक रहियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सिंध में हिंदू बिरादरी से थींदड़ ज़्यादतियुनि में वाध ते ॻणिती आहे। हर ॿिए ॾींहुं कंहिं न कंहिं मामले में हिंदू बिरादरी से ज़ुल्म कयो वञे थो। हिंदू बिरादरी जो तहफ़्फ़ुज़ यकीनी बणायो वञे। सामुंडी हवाऊं बंद। मौसमियात खाते सिंध में 6 खां 8 ॾींहनि ताईं हीट वेव जो अलर्ट जारी करे छॾियो। मौसमियात खाते चयो आहे त कराची बदीन ऐं ठठे सूदो सिंध जे ॾखण वारनि इलाइक़नि में गर्मी वधी सघे थी। हीट वेव दौरान पारो 40 खां 42 सेंटीग्रेड ताईं वञण जा इम्कान। मौसमियात खाते वाॻियल इदारनि खे अलर्ट रहण जी हिदायत कंदे चयो आहे त शहरी सुबुह 11 खां शाम जो 6 वॻे ताईं गैर ज़रूरी तौरु घरनि खां ॿाहिरि न निकिरनि। एक महीनो अथव कंप्यूटर सीखी वठो या घर वेही रहो। सेहत खाते के ऑफिसर्स के वार्निंग जारी। डीजी हेल्थ 16 खां 20 ग्रेड ताईं समूरन ऑफिसर्स के 1 महीने अंदर कंप्यूटर की सिख्या वठण की हिदायत करे छॾी। 1 महीने में कंप्यूटर की सिख्या न वठंदड़ ऑफिसर्स के हटाइण की वार्निंग। सेहत खाते के अमलदारन के जारी थियल सर्कुलर में चयो वियो आहे त अहम उहदनि ते मुक़रर केतिरनि ई ऑफिसर्स के कंप्यूटर बि हलाइण नथो अचे, जंहिं करे ऑफिस जे कार व्यवहार में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। सर्कुलर की कॉपी सूबाई वज़ीर अशरफ फज़ल पेचूहो ऐं सेक्रेटरी सेहत ॾांहुं मानी वई। पनवातिल भरिसां अगवा थियल सांगरवासी 2 ॼणनि खे धाड़ेलनि जे हिक टोले तरफ़ां ॿिए टोले खे विकिरो करण जो इंकशाफ। पुलिस मुखी रफ़ीक जागरानी सिद्दीक़ बहन के बाज़ियाब कराइण में नाकाम। मुखबियुनि जे वारसनि चयो आहे त 1.5 महीनो गुज़रण बावजूद पुलिस मुखबियुनि जी बाज़ियाबी लाइ कक वञी बीड़ो न कयो आहे। SSP सखर ऐं पनवातिल पुलिस चयो त कचे में बोर जो पानी ख़त्म थियण बाद ऑपरेशन कयो वेंदो। ख़दशो आहे त धाड़ेल मुखबियुनि खे क़त्ल करे छॾींदा। आला अख़्तियारियूं नोटिस वठी मुखबियुनि जी बाज़ियाबी लाइ किरदार अदा कनि। पाकिस्तान में टिकटॉक ते पाबंदी के 2 ॾींहनि बाद टिकटॉक इंतजामिया PTA अख़्तियारनि सां राब्तो करे वरितो। ॻाल्हियुनि दौरान गैर महज़ गैर अख़लाक़ी वीडियोज़ के रोकण लाइ गॾियल तौर मैकेनिज़म जोड़ण ते इतफ़ाक़। टिकटॉक इंतजामिया पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त पाकिस्तान में सर्विस की बहाली लाइ कोशिश कई पई वञे। PTA ॿधी अॻु गैर अख़लाक़ी मवाद शेयर थियण ख़िलाफ़ शिकायतूं मिलण ते टिकटॉक मथां पाबंदी लॻाए छॾी हुई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलेकार। मां शाहिद सियाल। हेडलाइंस तव्हां ॾिठियूं। बुलेटिन की शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।